सिंध यूनिवर्सिटी टंडोजाम जे मुख़्तलिफ़ शोबनि में दाख़िला लाइ 5700 खां वधीक उमेदवारनि एंट्री टेस्ट ॾिनी। एंट्री टेस्ट लाइ कोयटा ऐं सिंध में 4 सेंटर क़ाइमु कया विया। टेस्ट लाइ मुख्य सेंटर पब्लिक स्कूल हैदराबाद में क़ाइमु थियो, जिते 4247 उमेदवारनि टेस्ट ॾिनी। मजमूई तौरु 905 शागिर्दियाणियूं बि एंट्री टेस्ट लाइ मुख़्तलिफ़ मरकज़नि में पहुतियूं। ज़रई यूनिवर्सिटी ऐं उन सां लाॻापियल कॉलेजनि में दाख़िला लाइ 1785 सीटूं मुख़्तस कयल आहिनि। ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अल्ताफ़ सियाल पब्लिक स्कूल वारे सेंटर पहुची इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। अॼु ही टेस्ट हिते लतीफ़ाबाद जे पब्लिक स्कूल में शुरू आहे। अहिड़ा सिंध में 2 सेंटर आहिनि, ॿिया बि आहिनि जिते टेस्ट हिन सां लाॻीतो साॻे टाइम ते शुरू थी आहे, जंहिंमें हिकिड़ो असांजो उमरकोट आहे, ॿियो पब्लिक स्कूल IBA सखर आहे, ऐं हिकिड़ो बलूचिस्तान में असांजो सेंटर आहे ब्यूटम जेका यूनिवर्सिटी आहे कोयटा में। सो एट ए टाइम 4 हंधनि ते असांजी एंट्री टेस्ट हली रही आहे, जंहिंमें लॻभॻि 5700 शागिर्द पंहिंजा कैंडिडेट अपीयर थियनि पिया ऐं हुननि डिफरेंट फैकल्टीज़ लाइ अप्लाई कयो आहे, जिथे असांजा डिग्री प्रोग्राम मुख़्तलिफ़ थियनि था, जिन में एग्रीकल्चरल इंजीनियरिंग आहे, इन्वायरमेंटल साइंसिस आहे, क्रॉप प्रोडक्शन आहे, एनिमल हस्बेंड्री एंड वेटनरी साइंसिस आहे, सोशल साइंस आहे, क्रॉप प्रोटेक्शन आहे ऐं IT ऐं कंप्यूटर साइंस आहे। ही प्रोग्राम आहिनि जिन लाइ ही 5700 शागिर्द कम्पीट पिया कनि ऐं कोई कनि पिया त असां जीअं उन में सिलेक्ट थी सघनि। ऑफकोर्स असां वटि एतिरियूं सीटूं आहिनि कोन, असां वटि सीटूं 1900 जे लॻभॻि आहिनि जेके टंडोजाम में ऐं ॿियूं 2 हंधनि ते आहिनि। सो रफली सम्झो त 2800 जे लॻभॻि सीटूं हूंदियूं त कुझु माना ईअं सम्झो त 1 ते 2 या 3 कम्पीट कनि पिया शागिर्द, ऐं इनशाला ही मरहलो जल्दी ख़तमु थियण वारो आहे टेस्ट जो, ऐं उन खां पोइ स्कैनिंग थींदी ऐं राति देरि ताईं रिज़ल्ट लॻी वेंदी ऐं पोइ प्रोसेस थींदो इन्हनि शागिर्दनि जो डिफरेंट डिपार्टमेंट्स अलोकेशन जो। हिन साल असां वटि लॻभॻि 5750 शागिर्द अपीयर पिया थियनि सभिनी सेंटर्स ते। लास्ट ईयर जेतिरे क़दुरु यादि पियो पए त 5200 जे क़रीब आहे, त 400-500 असां वटि हिन साल गुज़िरियल साल जी भेट में शागिर्दनि जेको अप्लाई कयो तमामु वधीक। ऐं वॾी ॻाल्हि जेका सुठी आहे उन में जेको शागिर्दियाणियुनि जो तादादु आहे, गर्ल स्टूडेंट जो तादादु आहे, उहो ॾाढो सुठो आहे, माना इनकरेजिंग आहे। माना इन में ज़ाहिर आहे कंहिं वक़्त में इहो सम्झो वेंदो शागिर्दियाणियूं असां वटि 86-87 ताईं त शागिर्दियाणियूं हूंदियूं ई कोन, माना सिर्फ़ु मेल स्टूडेंट्स लाइ हूंदो। हाणे फीमेल जेको आहे सो उन्हनि बि अप्लाई कयो आहे ऐं त ज़ाहिर पियो थिए त असांजूं जेके शागिर्दियाणियुनि जो ज़रात में इंट्रस्ट आहे, ख़ासि करे वेटनरी साइंसिस जेको आहे, IT आहे असांजो, ऐं जेका मदर ऑफ दी फैकल्टीज़ असांजी आहे एग्रीकल्चर क्रॉप प्रोडक्शन फैकल्टी, उन सभिनी में असांजे जेके जिन बि शागिर्दनि अप्लाई कयो ॾाढो सुठो इंट्रस्ट आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त हीउ प्रोसेस कंप्लीट थींदो ऐं हू पंहिंजी तालीम मुकमल करे 4 सालनि खां पोइ इंशाल्लाह प्रैक्टिकल लाइफ में ईंदा त हू पंहिंजी कामयाबु थींदा। टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेस्ट मरकज़नि जे इंतज़ामनि ऐं पेपर बाबति पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। जी, मुंहिंजो नालो अली शामजद अली आहे ऐं टंडोजाम मां ई बिलोंग कंदी आहियां। ऐं टेस्ट जेकी आहे उनखे ईज़ी न चई सघिजे थो, ना ई उनखे मुश्किल चई सघिजे थो। हू मॉडरेट मीडियम टेस्ट हुई, वधीक त रिज़ल्ट ईंदी असांखे पोइ ई ख़बर पवंदी। आई एम फ्रॉम घोटकी। इलाही सुठो पैटर्न, इलाही सुठो जेको पास्ट पेपर मां ई कुझु पढ़ियो हुयो उहो बि हुयो, बट इलाही सुठो पेपर थियो असांजो। टेस्ट ईजी था अगर वो पढ़ के आने वालों के लिए। एंड में तुक्के लगा दिए, जो नहीं आ रहा था वैसे पढ़ के गया। हाँ, बहुत अच्छे थे, मैनेजमेंट बहुत अच्छी थी। आसान तो नहीं था, आसान बिल्कुल 1% में नहीं था, 100% मुश्किल था सारा का सारा। बस अब अल्लाह पे छोड़ा, पास हो गई तो खैर है, वरना बस। माय नेम इज़ हफ्सा मुगल, आई एम फ्रॉम हैदराबाद। टेस्ट तो आसान नहीं था, मैंने IT के लिए और इंग्लिश लिटरेचर के लिए ट्राई किया था, लेकिन मेरा टेस्ट अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा हुआ है। मुझे गोठ खानोट डिस्ट्रिक्ट जामशोरो में आई आहियां मां DVM लाइ टेस्ट ॾिनी आहे, फर्स्ट चॉइस उहा ई आहे। सुठी थी टेस्ट, इलाही सही हुई, एतिरी टफ न हुई, इंशाल्लाह थी वेंदो। मेरा नाम मीरब है और मैंने BS कंप्यूटर साइंस के लिए टेस्ट दिया है। ठीक था, कुछ तुक्के भी मारे, कुछ इजी भी था, याद किया हुआ था। तुक्के मारे 1-2 लगे जाते, लेकिन बाकी वैसे बहुत ज़बरदस्त गया है। जितना पढ़ा था ना वही आया है। बहुत 100% उम्मीद है पास होने की, और डिपार्टमेंट भी अपने पसंद का मिल ही जाएगा। न टेस्ट 60 सवाल पंहिंजा कया आहिनि, बाक़ी ॿिया दुकानी आहिनि। निज़ाम माशाल्लाह सुठो निज़ाम हो, हर शइ मिली असांखे, पेड पेन ऐं
पाणी वाणी हर शइ जेका हुई साईं टेस्ट तमामु सुठी हुई पर दुका टॉप ते हणी आया आहियूं बाबा किताब ॾिठो हुओसीं पर घटि ॾिठो हुओसीं माना एंजॉय घणी कईसीं ॻाल्हि आहे सिधी जी फैज़ान अली फ्रॉम गोलारची अल्हम्दुलिल्लाह सर टेस्ट सुठी गुज़री आहे हाणे ॾिसूं था रिज़ल्ट जो वेट आहे कहिड़ो नतीजो थो अचे बाक़ी डिपार्टमेंट मुख़्तलिफ़ चॉइस में रखिया आहिनि जेको मिले इंशाल्लाह 100% पास थींदासीं। अस्सलामुअलैकुम, मेरा नाम असलान है। मेरा ताल्लुक ज़िले उससे डिस्ट्रिक्ट दादू से और टेस्ट इतना ख़ास मुश्किल नहीं था तो ज़बरदस्त हो गए और ज़्यादातर पास पेपर में से था और कुछ क्वेश्चन थे जो नए थे बाक़ी टेस्ट आसान था इतना ज़्यादा मुश्किल नहीं था। मुंहिंजो नालो इम्तियाज़ अली आहे। मां पाण बेसिकली शदादकोट सिटी खां आयो आहियां, कंबर शदादकोट जो रहवासी आहियां। ऐं हिते सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी DVA में अप्लाई कयो आहे। इंशाल्लाह ताला उम्मीद आहे त 50+ स्कोर ईंदो ऐं सिलेक्शन इंशाल्लाह थी वेंदो। अदा मुंहिंजो नालो शरिया लिगारी आहे ऐं मिरपुर खास खां तालुक़ु रखंदो आहियां। टेस्ट नॉर्मल हुई, मीडियम हुई, बाक़ी पास पेपर हुआ पिछले साल वारा तक़रीबन जाम क्वेश्चन हुन मां आया, जाम टेस्ट सुठो थियो ऐं इंतज़ाम में थोरो मसलो टेस्ट सफ़ा सम्झो मलाई मार हुई, एॾी का मुश्किल कोन हुई, पढ़ण वारे लाइ आसान हुई बाक़ी न पढ़ण वारे लाइ मुश्किल हुई ऐं इंतज़ामात वग़ैरह सभु सुठा हुआ ऐं टेस्ट वग़ैरह पेपर ॾिनो सभु ॾिनो ऐं बाक़ी छोकिरा इहो एतिराज़ कनि पिया असांखे फाइलूं वग़ैरह वापसि वठी आहिनि, इहे वापसि न वठनि हा। टेस्ट सही हो, इंतज़ामिया वग़ैरह सही हुई ऐं टेस्ट थोड़ी बायोलॉजी ऐं इहो केमिस्ट्री थोड़ी हार्ड हुई पर टेस्ट सही दियो। मेरा नाम हमज़ा है, मैं अपना लतीफ़ाबाद हैदराबाद से हूँ। टेस्ट अपना मुश्किल था, जैसे कि अपना कुछ सवाल समझ में नहीं आया, कुछ समझ में आया जो जिसके आंसर मैंने दे दिए। चांसेस हैं कि 99% है मेरा, मतलब कंफर्म हो जाएगा। मैंने दी है सोशल साइंस के लिए, फर्स्ट पे तो सोशल साइंस रखा है। टेस्ट इंशाल्लाह अच्छा ही होगा लेकिन बहुत अच्छा है ऐसा समझे। IT लाइ इंग्लिश लाइ ॾिनी सी टेस्ट तमामु ॾुखी बि हुई आसान बि हुई, जेके पढ़िया तिन्हनि लाइ आसान हुई, जेके न पढ़िया उन्हनि लाइ तमामु ॾुखी हुई पर सुठो थी वियो टेस्ट माशाल्लाह। 100 सवाल हुआ, 100 मिनट हुआ, उन मां बि छोकिरा काफ़ी अहिड़ा आहिनि जेके अॻे करे अची विया। हिते जेको आहे हिन सेंटर ते तक़रीबन 4000+ शागिर्द जेके आहिनि अपीयर थिया आहिनि ऐं इंजीनियरिंग जा बि आहिनि, प्री मेडिकल जा बि आहिनि, जनरल साइंस जा बि आहिनि, प्री कंप्यूटर जा बि शागिर्द जेके आहिनि अपीयर थियनि पिया। अॻे ज़रई यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ छोकिरियुनि जी दिलचस्पी बिना घटि ॾिसण में ईंदी हुई पर हाणे ज़रई यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ छोकिरियुनि जी दिलचस्पी बि वधी आहे। ॾिसणो इहो आहे त टेस्ट नतीजनि में कहिड़ा उमेदवार था कामयाबी माणे। कैमरामैन न्याज़ मल्लाह सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद।